लाड़काने में समाजी तंजीम अल नूर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफा 6 जोड़न की इज्तमाही शादी वाली तकरीब मकामी शादी हाल में कोठाई वही। उन बाबत पेश आए रशीद समो जी रिपोर्ट। लाड़काने में समाजी तंजीम अल नूर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफा 6 जोड़न की इज्तमाही शादी वाली तकरीब मकामी शादी हाल में कोठाई वही, जैमें लाड़काने शहर के रहमतपुर बैंस कॉलोनी हैदरीमाला चन्नामाला धामरा से वास्तो रखंदड़ 6 घोटन वकार अली लिगारी गुलाम मुस्तफ़ा अबड़ो अली हैदर अबड़ो वहीद अली अबड़ो अजहर अली शेख ऐं अब्दुल रऊफ़ की इज्तमाही शादी कराए उन्हनि खे ॾाज ऐं ॿियो सामान ॾिनो वियो। तकरीब में तंज़ीम के सदर मोहम्मद अली खोखर, चेयरमैन मकबूल अमन, जनरल सेक्रेटरी अब्दुल कयूम कनासरो, अनीसुर रहमान मुगल, डॉक्टर महमूद शाह, सोशल वेलफेयर खाते के डायरेक्टर अब्दुल गफ्फार अब्बासी समेत ॿियनि शिरकत करे शादीशुदा जोड़न के मुबारकबाद पिणु ॾिनी। उन मौके ते तकरीब में मौजूद घोट कुंवार ऐं समाजी तंज़ीम के अगवाननि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्र अल्लाह जा लख एहसान, शुक्र था कयूं रब जो, तमाम खुशी महसूस थी, तमाम सुठी खुशी महसूस। जी सर बिल्कुल ईअं ई आहे, बिल्कुल सर बिल्कुल सर ईअं ई आहे। जो गुरबत हुई एतरी पाण वटि अफोर्डिंग नहीं, हेॾो महांगा पे दौर में जो अफोर्ड करे सघां, पर शुक्र आहे अल्लाह जा असां हिन वेलफेयर जेको कमु कयो अल्लाह हिननि खे ख़ुशि रखे तमामु बहितर थी। खुशी थी, असांखे ॾाढो भलो थियो। असां ग़रीब माण्हू शादी था कराइनि, असां एतिरी वसीयत न हुई शादी करण जहिड़ी, पर हिननि जी ॾाढी महिरबानी थी। असांजी दुआऊं सदा हिननि सां गॾु हूंदियूं, ॾाढी ख़ुशी थी असांखे महसूस थी हिननि असांजी शादी कराई। असां तक़रीबन 2-3 साल शादी करणु चाहियूं पिया, पर माना शादी जी वसियत कान हुई। हिननि जी महिरबानी वरी असांजे थोरा आहिनि हिननि ताईं थी आहे 3 साल खां वठी ग़रीबत असां त शुक्रगुज़ार आहियूं। छा चवंदासीं, शुक्र महिरबानी आहे हुननि जी। असांखे ख़ुशी आहे, असांजी सिंध में अहिड़ा प्यारा प्यारा मोतबर ॿाहिरि माण्हू आहिनि। वसियत न हुई, ग़रीब हुयासीं, तंज़ीम शुक्र अदा करणु छा आहे न महांगाई हुई सम्झाई न, ऐं वरी ॿियो मसलो इहो पकेलो ॼणो हुयो मुंहिंजो बाबो कमाइण वारो, इन करे न पिया करे सघूं शादी वा, सम्झो वा। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हांजो शुक्रिया अदा करें तव्हांजी शुक्रिया त असां शादी में पसंदि आहियूं, जेकी महिरबानी कयो। हिननि जी वॾी महिरबानी, असां ग़रीबनि जी मदद कयनि, अलाह साईं ख़ुशि कंदड़ ऐं सदाईं कामयाबु थींदा। हा अबू परेशान हूंदो, पर अबू जी दिलि जी उमेद पूरी थी, तमामु ख़ुशी आहे। हिननि जी वॾी महिरबानी आहे, मौला हिननि खे आबाद कंदो, अलाह कंदो। हे प्रोग्राम ईअं ई ता क़यामत ताईं जारी रहंदो, अलाह उन्हनि खे आबाद रखंदो जिन असांजी मदद कई आहे। नादिया तंज़ीम जी वॾी महिरबानी आहे असां ते, असांखे जे मतिलबु सुठे इन हाल में आंदो ऐं ॾाज ॾेई असांखे सुठे नमूने रुख़सत कयो। अल नूर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां ही इज्तमाही शादियुनि जो प्रोग्राम रखियो वियो आहे, जेको तक़रीबन हर साल हिन ई महीने में यानी मार्च जे महीने रखियो वेंदो आहे। ऐं हिन वक़्त ताईं तक़रीबन 70 जे क़रीब जोड़नि जूं असां शादियूं कराए चुका आहियूं। असां इहो हर साल अनूर जे तरफ़ां ग़रीब मिसकिन न्याणियुनि जूं शादियूं कराईंदा आहियूं, ऐं जेके घर में जिन्हनि खे पंहिंजे न्याणियुनि खे 2 या 5 जोड़ा नथा ॾेई सघनि, असां तक़रीबन 1 लख खां मथे ॾाज ॾेई उन न्याणियुनि खे रुख़सत कंदा आहियूं। इज्तमाही शादीअ जी तकरीब में वॾे तादाद में घोट कुंवार जे माइटनि ऐं रिश्तेदारनि शिरकत कई। कैमरामैन मुबशिर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ TV, लाड़काणो।